पंजाब में बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में पीपल्स पार्टी जो अवामी लॉन्ग मार्च जे निकिरण बाद समूरी सिंध जियां कंडियारो क़ौमी शाहरा ते शाहजमाल पंप वट ज़िले नौशरो फिरोज़ जे पीपी अगवान ऐं सिंध सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन के सदर इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी पारां जाने लाइ कैंप लगाई वई आहे, जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडनि सां सिंगारियो वियो। कैंप ते ज़िले नौशरो फिरोज़ जे सोलंकी बिरादरी पारां हर तरफ़ हलो हलो इस्लामाबाद लॉन्ग मार्च में हलो जा वॾा पैना फ्लैक्स लगाया विया। हुन कैंप की मेज़बानी कंदड़ पीपी अगवान इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी जो चवणु आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लॉन्ग मार्च कामयाब थींदो। हीउ कैंप बिलावल भुट्टो जो सोलंकी बिरादरी पारां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो ऐं सभी गाॾियुनि जो काफ़िलो इस्लामाबाद पहुंचंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।